जीएसएन महाजन मरकजी चेयरमैन रियाज चांडियो और वाइस चेयरमैन सईद नवाज शाह भाड़ई की अगवानी में बदीन में सिंध तहफ़्फ़ुज़ रैली कढ़ी वई। रैली अलावाला चौक खां एवन साफ़त ताईं कढ़ी वई, जंहिंमें समें कारकुननि शिरकत कई। इन मौके ते रियाज़ अहमद चांडियो रैली खे ख़िताब कंदे चयो त असां सिंधी बावकार ऐं बाज़ तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था, पर असांजी माली वसीलनि ते वफ़ाक़ कब्ज़ो करे हिते मंशियात खे आम कयो आहे, जेका सिंध पूरे मुल्क खे पाले थी, पर उन जे एवज़ में कश्मीर खां कारूं जहिड़ो ताईं सिंध खे मफ़लूज बणाए वियो आहे। हुन चयो त अॼु बदीन में तारीख़ी सिंध तहफ़्फ़ुज़ रैली कढी असां पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद कई आहे, जंहिंमें समूरी बदीन जे आवाम भरपूर शिरकत कई आहे। त सिंध अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी आहे। समुंड ते मच्छी ऐं पैदावारी वसीलनि ते अफ़गानी ऐं धारिया कब्ज़ो पिया कनि। दरिया ते पंजाब गैर कानूनी डेम ऐं किनाल ते ठाहे। हाणे त सिंध भड़भांग करण जे लाइ चश्मा जहलम लिंक केनाल जेको बोड जो केनाल आहे, जंहिंखे वहाइण जो इख्तियार सिंध जे वज़ीर आला खे आहे, पर उन बोड जे दौरान वांदड़ केनाल खे पंजाब पावर प्लांट जे नाले में बिजली पियो ठाहे त बिजली पंजाब ॿारे, पाणी पंजाब इस्तेमाल करे ऐं सिंध भड़भांग ऐं भींग थी। जिस्म जे वाइस चेयरमैन नवाज़ खान भाड़ई ख़िताब कंदे चयो त सिंध ऐं सिंधी क़ौम खे ग़ुलाम बणाए पियो वञे, पर असां जेकॾहिं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करियूं था त असांखे गद्दार इंडिया जो एजेंट चई गिरफ़्तार कयो थो वञे। असां तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं, ही सुजाॻीअ जी मुहिम आहे, ही बेदारीअ जी मुहिम आहे, ही तव्हांखे जाॻाइण जी मुहिम आहे। असां तहफ़्फ़ुज़ सिंध तहरीक जे सिलसिले में सिंध जे हर कुंड, हर कुड़छ, हर घर, हर वाहन, हर बस्ती वञणु चाहियूं था। हुन सिंधी क़ौम खे अपील कंदे चयो त अल्लाह उन क़ौम जी तक़दीर कॾहिं बि नथो बदिलाए जेसिताईं हू क़ौम पंहिंजे हक़ लाइ वेड़ नथी करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk